अस्सलाम वालेकुम नाज़रीन। नाज़रीन, सफ़ाई निस्फ़ ईमान आहे, लेकिन अनफॉर्चुनेटली असां वटां को प्रॉपर वेस्ट मैनेजमेंट सिस्टम न हुअण जे करे असां वटां हीउ जेको गंद किचिरो नज़र अचे थो, ख़ासि तौर ते जेको नॉन रिसाइक्लिक कचिरो अव्हांखे मुंहिंजे बैग में नज़र अचे थो पियो। इन वेस्ट खे प्रॉपर कंहिं जॻह ते लोकेशन ते वेस्ट खे ख़तमु करण जे लाइ को मुनासिब बंदोबस्त न हुअण जे करे हीउ जेको कचिरो आहे उहो लुंडीवा जी भरिसां किनारनि ते अव्हांखे नज़र अची रहियो आहे। ऐं हिन में काफ़ी सारो उहो कचिरो आहे जेको नॉन रिसाइक्लिक आहे। इट मीन्स इहो कचिरो हिते ई पियो हूंदो, इहो जॾहिं पाणी में वञे थो त वाटर पॉल्यूशन जो सबबु बणिजे थो, ऐं उन सां गॾोगॾु जॾहिं हीउ ज़मीन में उछलायो वञे थो त ऑटोमेटिकली सॉइल पॉल्यूशन थिए पई, ऐं जेकॾहिं हिन खे बाहि ॾेई साड़ियो वञे थो त एयर पॉल्यूशन जो ही सबबु बणिजे थो। ऐं इहे टई क़िस्म जेकॾहिं पॉल्यूशन जा ॾिसूं त उहे इंतिहाई ख़तरनाक आहिनि, जंहिंजा जेके असर आहिनि उहे तमामु घणा देरि पा ताईं हलंदा रहनि था। ऐं इन जे करे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं जेके बीमारियूं आहिनि उहे बि तमामु घणियूं फैलिजंदियूं पियूं। आख़िर हीउ जेको वेस्ट आहे इन खे असां प्रॉपर तरीक़े सां छो नथा ख़तमु करे सघूं, ऐं उन जा कहिड़ा असबाब आहिनि, अॼु उन खे बि डिस्कस कंदासीं, ऐं उन जा जेके सॉल्यूशन्स आहिनि कोशिशि कंदासीं त हिन वीडियो में अव्हांखे उन जा कुझु सॉल्यूशन्स बि ॿुधायूं। न जे करे सभ खां पहिरियां असां सबबनि जी ॻाल्हि कयूं। असां वटां हीउ जेको वेस्ट आहे घरनि मां जेको कढनि था पिया, उछलाइनि था पिया, हिकु त प्रॉपर उते बि को असां वटां डस्टबिन वग़ैरह को ॿियो बंदोबस्तु कोन थियल आहे जिते हिन खे उछलाइजे ऐं उतां ही कलेक्ट करे हिन खे ख़ासि जॻह ते जेको आहे उहो असां वेस्ट खे ख़तमु करे सघूं। घिटियुनि में रोडनि रस्तनि ते ईअं ई जेको आहे घरनि मां उछलायो वेंदो आहे, ऐं उतां हितां जेके यूनियन काउंसिल जेके स्वीपर आहिनि या जेके हिन कचिरे खे खणंदड़ आहिनि उहे खणी करे ई सिंपली अची करे हिते उछलाए वञनि था पिया। थियणु ईअं घुरिजे जो असां शहरनि खे बि एतिरो शऊर हुअणु घुरिजे त हिन मां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो वेस्ट हूंदो आहे। ख़ासि तौर जेके पाण प्लास्टिक या अहिड़े क़िस्म जी शयूं जेके अणॻरंदड़ आहिनि उन्हनि खे असां नॉन रिसाइक्लिक चवंदा आहियूं, त हुननि खे असां कोशिशि करे त प्रॉपर अलॻि तरीक़े सां जेको आहे उहो कंहिं डस्टबिन में उछलायूं। ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं ॿियो वेस्ट आहे, जीअं असां वटां सब्जियूं आहिनि या जेको साइक्लिक जंहिंखे पाण वेस्ट चऊं, त उन खे कोशिशि करे अलॻि डस्टबिन में जेको आहे उहो उछलायूं। ऐं जॾहिं ही असां वटां गवर्नमेंट जा जेके मुलाज़िम आहिनि जेके ही वेस्ट खणणु अचनि था पिया त उन्हनि खे बि इहो शऊर ॾिनो वञे त बाबा हीउ जेको साइक्लिक ऐं रिसाइक्लिक आहे त इन खे अलॻि अलॻि तरीक़े सां खणो ऐं अलॻि अलॻि तरीक़े सां इन खे वेस्ट कयो। जी हाणे हीअ असां लुंडीवा जी साइडुनि में जीअं उछलाए करे या ज़मीन में उछलाए या किथे बाहि ॾेई करे साड़ियूं था त इन सां इहो कचिरो ख़तमु थियण जी बजाए वधीक जेको आहे उहो पॉल्यूशन क्रिएट करे थो पियो। थियणु त ईअं घुरिजे जो हिकिड़ो असां को मुख़्तलिफ़ जेको शहर खां ॿाहिरि एरिया हुजे जिते वॾी जेको आहे हिकु खॾु खोटियल हुजे, जिते नॉन रिसाइक्लिक जेको वेस्ट आहे इहो आहे त ईंदड़ वक़्त में उहो नुक़सानदेह हूंदो आहे, पर शॉर्ट टाइम लाइ असां उन खे ख़ासि तौर ते प्लास्टिक बैग्स खे छापरुनि खे उते जेको आहे दफ़नाए सघूं था पिया, ऐं बाद में उन खे असां उते ई जेको आहे उहो वेस्ट करे बाहि ॾेई या ॿियो मुको तरीक़ेकार इस्तेमालु करे इन खे वेस्ट करे सघूं था। जेकॾहिं डेवलप कंट्रीज़ में ॾिसंदासीं या पाकिस्तान जे वॾनि शहरनि में ॾिसंदासीं त जेको नॉन रिसाइक्लिक वेस्ट आहे उन मां मुख़्तलिफ़ जेके वॾियूं वॾियूं कंपनीज़ आहिनि या फैसिलिटीज़ आहिनि जिते इन खे रिसाइक्लिक करे वरी अगेन जेको आहे उहो रीयूज़ कयो वेंदो आहे, या उन सां गॾोगॾु जेके मुख़्तलिफ़ प्लास्टिक जूं बॉटल्स हूंदियूं आहिनि या वरी शीशो हूंदो आहे त उन खे बि मुख़्तलिफ़ फैक्ट्रीज़ में मोकिले उन मां मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स प्लास्टिक जा हुजनि या इवन तव्हां ॾिठो हूंदो त लाहौर जे अंदरि इन वेस्ट मटीरियल मां रोड बि पिणु तयारु कयो वियो आहे। सिंध गवर्नमेंट खे ऐं ख़ासि तौर ते डिस्ट्रिक्ट घोटकी जी जेका मैनेजमेंट आहे ऐं उन सां गॾोगॾु जेके यूनियन काउंसिल जा जेके चेयरमैन आहिनि उन्हनि खे असीं गुज़ारिश कंदासीं त हिकिड़ो प्रॉपर जेको आहे तरीक़ेकार या रस्तो ॻोल्हियो वञे त हीउ जेको वेस्ट आहे जेको पाणी वेस्ट मटीरियल आहे, ख़राबु मादा आहिनि, ऐं ख़ुदि जॾहिं उहो शहर मां घिटियुनि मां कढी करे ॿाहिरि इन खे उछलायूं था पिया त वरी अगेन ही पॉल्यूशन जो सबबु बणिजे थो पियो। सो बहितर आहे को अहिड़ो तरीक़ेकार ॻोल्हिजे त हीउ जेके वेस्ट मटीरियल आहे उन खे कंहिं प्रॉपर तरीक़े सां ख़तमु करे सघिजे त जीअं पॉल्यूशन जो सबबु न बणिजे ऐं असां सेहतमंद ज़िंदगी गुज़ारे सघूं।